सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 14वीं वरसी ते पैगाम ॾींदे चयो आहे त मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो हिकु बहादुर शख़्सियत हुई। हिन चयो त बेगम नुसरत भुट्टो जूं जमहूरियत आइन ऐं अवामी हक़नि लाइ ख़िदमतूं नाक़ाबिले फरामोश आहिनि। हिन चयो त बेगम नुसरत भुट्टो आमर जनरल जा ख़िलाफ़ MRD तहरीक जी अॻवानी कई। मादरे जमहूरियत नुसरत भुट्टो आमरियत ख़िलाफ़ बहादुरी सां विढ़ी ऐं अवामी हक़नि लाइ आवाज़ बुलंद कयो। मुराद अली शाह चयो त बेगम नुसरत भुट्टो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सिंध जे वॾे वज़ीर जे मिशन खे अॻिते वधायो। बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत जी बहाली लाइ क़ैद जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं। वॾे वज़ीर चयो त बेगम नुसरत भुट्टो कॾहिं बि असूलनि ते समझोतो न कयो। हिन चयो त मादरे जमहूरियत औरतुनि खे सियासती अवामी ख़िदमत में किरदार अदा करण जी तरगीब ॾिनी। पंहिंजे पैगाम में वॾे वज़ीर चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी गिरफ़्तारी दौरान बेगम नुसरत भुट्टो पार्टी जी क़यादत संभाली। शहीद भुट्टो जी शहादत खां पोइ बि बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत लाइ जदोजहद जारी रखी। मुराद अली शाह चयो त बेगम नुसरत भुट्टो आमरियत ख़िलाफ़ जदोजहद में पंहिंजे मर्द ॿिनि पुटनि ऐं हिकु धीउ जी कुर्बानी ॾिनी। बेगम नुसरत भुट्टो दुनिया में जमहूरियत लाइ अज़ीम कुर्बानी ॾींदड़नि औरतुनि मां हिकु बेमिसाल औरत आहे। संदसि किरदार पाकिस्तान जी तारीख़ जो हिकु रोशन बाब आहे।